बस बस आहिस्ता गिर तो बहुत हीरो है। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अॼु मां तव्हांखे ॾेखारियां थो कराची जी ज़िंदगी, कराची जा हालात, कराची जा रस्ता, कराची जा नज़ारा, कराची जा रोड कीअं आहिनि, कराची जो हाल चाल छा आहे, कहिड़ी जॻह ते छा आहे, कहिड़ी जॻह ते छा आहे। उहो त मां कराची जो तक़रीबन हर इलाइक़ो घुमंदो आहियां, पर अॼु जितां खां गुज़र थिए थो उतां जा मां तव्हांखे मंज़र ॾेखारियां थो। त ॾिसो कराची काथे काथे ईअं आहे जो कराची काथे काथे ॻोठ खां बि पोइते आहे, न पाणी जो निकाल आहे, न रोड रस्ता, न छा फुर लुट, अंधेरो, न बिजली। हाणे काथे काथे ईअं आहे बिल्कुलु अहिड़ो आहे तव्हांखे महसूसु बि न थींदो त पाकिस्तान आहे, तव्हांखे ॿाहिरियों जो मुल्क सफ़ा VIP ज़बरदस्त नज़ारो हूंदो। हाणे हीअ जेको आहे लोकेशन आहे नीपा आहे, नीपा चौरंगी। वधीक अॻिते हलूं था हिते, छो जो मां निमाज़ पढ़ी त मां हिते ई कुझु वीडियो ठाहिणु शुरू था कयूं। हाणे हे परियों साम्हूं पाणी बीहंदो आहे हिन जॻह ते, हे जॾहिं थोरो मींहुं वसंदो आहे हिते सॼियूं जॻहियूं पाणी सां भरिजी वेंदियूं आहिनि, गटर जो पाणी। जीअं ॻोठ में ज़िंदगी हूंदी आहे, कुझु इलाइक़ा अहिड़ा हूंदा आहिनि हिते उनखां बि वधीक गंदो ऐं किचिरो हूंदो आहे। अॻिते हली ॾिसूं था छा मंज़र आहिनि। बस बस आहिस्ता गिर जाओगे। अरे यार तू तो बहुत हीरो है। हाँ आपका भी वीडियो बना रहा हूँ। नंढे हूंदे असां हिन झूलण लाइ सिकंदा हुआसीं, पर हाणे असांखे ख़बर पई आहे जीअं इंसानु वॾो थिए थो उहे शयूं अज़ ख़ुदि ख़तमु थी थियूं वञनि। एक बार दोबारा लगा, एक बार दोबारा लगा। और तुझे कैसा महसूस हो रहा है? हाँ हकीकत में पुरसुकून ज़िंदगी इहा हूंदी आहे, न टेंशन, न को ख़्याल, न भो, न कंहिंजी परवाह त छा वठिणो आहे, काॾे वञिणो आहे, छा खाइणो आहे, पाणे घर वारा ख़्याल करा। हाँ तू भी चला ना इसको, तू चला इसको। अभी इससे आप स्पीड लगाओ, सही है? इससे ऊपर ऐसे घूम कर आओ, ऊपर से घूम कर आ जाओ। आहिस्ता चलाओ, आपकी सलवार फटी हुई है, हर चीज़ दिखाई दे रही है। हाँ ना, अॻिते वञी ॾिसूं था त कीअं आहे नज़ारो। वधीक अॻिते जा नज़ारा ॾिसूं था त अॻिते कीअं आहे माहौल, कीअं किथे छा आहे, किथे कहिड़ी शइ आहे। हाणे हीअ लोकेशन आहे नीपा, अॻिते ॿी काई लोकेशन ॾिसूं था। किथे वरी अहिड़ा अहिड़ा नज़ारा आहिनि जो बिल्कुलु दुदिड़ लॻी पई आहे तव्हांखे। इहो थींदो शहर आहे ॻोठ आहे। हाणे हे बि नीपा जो हिसो आहे। साम्हूं एतिरी दुदिड़ आहे, अगरि हितां असां वञूं वरी वापसि अचूं ख़बर ई न पवंदी त माना चहिरे मिटी रखियल आहे, कलर थियल आहे। हा ॾिसो बस किरा थींदी, मिटी ॾिसिजो त साम्हूं वारो, साम्हूं वारो जीअं बस किरा थींदी तीअं पोयों वारी दुनिया गुम थी वेंदी, एतिरी दुदिड़ थी वेंदी। काथे काथे मेन रोड ते बि हीअ हालत हूंदी आहे। हेॾो हाणे मेन रोड ते हेॾे पाणी बीठो आहे, हिनखे हाणे कुझु ई अरसो न थियो आहे, हे महीननि खां ईअं रोड हूंदो आहे। अॼु छो जो
अॼु छो जो आचर जो ॾींहुं आहे हिन जे करे कुझु हिते ट्रैफिक जाम न आहे बाक़ी न त हिन पाणी जे करे सिर्फ़ु और सिर्फ़ु हिन पाणी जे करे माना 1 किलोमीटर ताईं तक़रीबन ट्रैफिक जाम हूंदी आहे सिर्फ़ु और सिर्फ़ु हिन पाणी जी वजह सां ॻोठ में जीअं नंढियूं नंढियूं नालियूं हूंदियूं आहिनि नेकाल पाणी निकिरण जे करे त कराची में वरी जेको पूरे मुकमल कराची में तक़रीबन मुंहिंजे ख़्याल सां 2 वॾियूं अहिड़ियूं नालियूं हूंदियूं आहिनि हुनखे चइबो आहे हिकिड़ो लहरी नदी आहे लहरी हे छा चइबो आहे लहरी नाले सां नालो जेकॾहिं हिते मींहुं वसंदो आहे न ऐं पूरो भरिजी वेंदो आहे सॼो ऐं सो गंदो पाणी कीअं प्रेशर सां थो अचे हिते जेकॾहिं 2-3 ॾींहं मींहुं सादे जी हाणे वसियो न त पूरे कराची खे एतिरो मींहं मां ख़तरो न हुयो जेतिरो हिन नाले मां ख़तरो हुयो एतिरो फुल स्पीड में वहंदो आहे नालो हिते बि ईअं ई ॻोठनि वांगुरु जॻहियूं हूंदियूं आहिनि ऐं साम्हूं जेके घर ठहियल आहिनि झूपड़ियूं इहे पहिरियों विच ते ठहियल हुया पाणी जो वधी वियो त पोइ परे विया हलिया ऐं हीअ आहे सोराब ॻोठ जी पुल जेको बि माण्हू कोई कराची में नओं अचे थो या कोई कराची खां ॿाहिरि वञे थो त पहिरियां हिन पुल खां क्रॉस थियणो पवंदो छो जो हितां बि वॾो बसियुनि जो टर्मिनल आहे कराची में ॾिसो हे पुराणे दौर जा रक्शा अञा ताईं हलनि था बल्कि इन खां बि के अहिड़ियूं क़दीम कारियूं हलंदियूं आहिनि जेको उन्हनि खे ॾिसो न था त असां ख़ुदि पुराणो ज़मानो यादि अची वेंदो ऐं हे जेको रोड आहे बिल्कुलु एतिरो ख़ूबसूरत लॻंदो आहे हिननि पढ़नि सां अच्छा वरी हिन इलाइक़े जो त नज़ारो ई अलॻि आहे सफ़ा आहे पुराणे दौर खां बि पोइ त हलिया था ॾिसो माण्हू वीचारा ॻोठनि में जीअं वाहन जी कड़ ते सुता पिया हूंदा वरी हे दोस्त ॾिसो माशाल्लाह एतिरो पुरसुकून आहे वण ते सुतो पियो आहे साम्हूं दोस्त वरी सरेआम भंग थो हिते गूंडे